शदादकोट रेलवे स्टेशन ते मौजूद आहियूं। ही रेलवे स्टेशन केतिरनि ई सालनि खां बंदि पियल आहे। जेके केतिरा ई घर हिन ते हलंदड़ हुया, मज़दूर तबिको ऐं हिन जा मुलाज़िम जेके हिन मां जेको आहे त गुज़र सफ़र कंदा। ही रेलवे स्टेशन लाड़काणे खां शुरूआत कंदी हुई। कंबर, बहराम, शदादकोट, गढ़ी खेरो, ओस्ता मोहम्मद तो सफ़र हूंदो, हर माण्हू कंदो। हिन महांगाई जे दौर में माण्हू वॾी गाॾियुनि ते त सफ़र कनि था, पर न उन ते महफ़ूज़ आहिनि। रेलवे जेको आहे उहो इदारो आहे जंहिंमें सफ़र सस्तो ऐं जेको आहे त माण्हू जेको आहे महफ़ूज़ बि रहे थो। हीअ जेको आहे हिन महांगाई जे दौर में तव्हां ॾिसो त कार्गो सर्विस जेकी आहे उहा जेकी आहे त रेलवे जे हिसाब सां तमामु सस्ती पवंदी ऐं हज़ारनि जे लखनि जे तइदाद में जेके मज़दूर उन मुख़्तलिफ़ स्टेशन ते कमु कंदा, कार्गो ईंदो, मज़दूर लाहींदा, उन्हनि जा घर जेके आहे इन्हनि ते गुज़र सफ़र कयो वेंदो। हिन वक़्तु तव्हां पाण इहे ॾिसी सघो था त रेलवे स्टेशन शदादकोट जेको आहे तबाह थी चुकी आहे। वफ़ाक़ हुकूमत हिन खे बेध्यानी सबबु छॾे ॾिनो आहे। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं था शहरनि सां। सरकार तरफ़ां जेकी मर्कज़ खां वठी वॾे अरसे खां आसे आसे रेलवे जो निज़ाम जेको हिननि मुकमिल तौर ते तबाह कयो आहे, इन जो को जवाज़ बि न आहे ऐं इन जी शदीद ज़रूरत आहे। मुसाफ़िरी जे लाइ, ज़रूरतुनि जे लाइ कॾहिं कॾहिं हाणे इहे मुख़्तलिफ़ हड़तालूं थियनि था, ॿिया मसइला थियनि था, जॾहिं सभु रस्ता बंदि था थियनि पोइ माण्हू लोड़नि था। हाणे तव्हां ॾिठो त ताज़ो जेको आहे 10-15 ॾींहं ट्रकूं बंदि कयूं पंहिंजे एतिजाज जे करे। पोइ एतिरी हालत थी जो हिते माण्हू तबाही में अची विया। नतीजो इहो थियो त जेकॾहिं ट्रेन जो निज़ाम हो त कंहिं न कंहिं नमूने सां कुझु शयूं अचनि पिया, माण्हुनि खे थिए पियो। त इहो मजमूई तौर ते वफ़ाक़ी हुकूमत जी वॾे में वॾी जेका आहे कोताही आहे। इन तरफ़ अलाए छो ध्यानु नथा ॾियनि। अॼुकल्ह त दुनिया जे अंदरि सुठे में सुठो जेको सफ़रु आहे ऐं महफ़ूज़ सफ़रु आहे उहो ट्रेन जो आहे। पर हाणे असांजे शहदादकोट जे ट्रेन जी त को माना सबबु ई न हो त उनखे बंदि कनि। छो त शहदादकोट इहे चांवरनि जो मर्कज़ रहियो आहे। हितां जेके वॾे में वॾी कमाई इहा हुई त भली जेकॾहिं माण्हू टिकेट भरनि पिया, न पिया भरनि, उन दौर में बि ज़बरदस्त नमूने सां कमाए ॾींदो हो जॾहिं माण्हू ईअं ई मुफ़्त में चढ़ी घुमंदा हुआ। पर हितां जेतिरो चांवर हितां वॾे पैमाने ते हितां जॾहिं सप्लाई थींदो आहे त उन में उन जो जेको ख़र्चु निकिरंदो आहे ऐं रेलवे खे फ़ाइदो हो। पर हिन रेलवे स्टेशन खे तबाह बर्बाद कयो वियो आहे। इन्हनि जा कॉलोनियूं, इन्हनि जा इलाइक़ा, उन्हनि जे सभिनी रेलवे जे लाइन जे मथां घर ठाहे कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। कुझु टाइम अॻु में कंहिं दरख़्वास्त ॾिनी त बाबा रेलवे ते खे हलायो ऐं उन जे कब्ज़नि खे ख़तमु कयो। बजाए इन जो उन्हनि खे कब्ज़ो करणु ख़तमु करण वारनि जा, रस्ते वारनि जा कयूं। असांजो कामरेड हिकिड़ो इन में जेको आहे मरी वियो, ॾुख में मरी वियो। त अलाए केतिरो परे उन खे ठाथऊं, पर जेके रेलवे जे मथां जेका कब्ज़ा उन्हनि खे ठाहिण जी हिननि खे ज़रूरत ई नथी। उन जे करे वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो आहे त हीअ रेलवे जे निज़ाम खे जेको आहे भरपूर नमूने सां तयारु करे ऐं उनखे हलायो वञे ऐं लाड़काणे खां वठी ऐं पंहिंजे जेकबाद ताईं इन सॼे रूट खे साफ़ु करे। हीअ रेलवे कामयाबु आहे ऐं हिन में ही ज़रई इलाइक़ा आहिनि, हिते जेको आहे चांवरनि जा मर्कज़ आहिनि, हीअ ठीकु ठाक नमूने सां उन्हनि खे फ़ाइदो ॾींदी ऐं शहदादकोट हिन इलाइक़े जे भरपासो सॼे हिन रीजन खे वॾो फ़ाइदो थींदो। इनखे बहाल करे, कब्ज़ा ख़तमु करे हिन शहर खे जेका आहे हिकिड़े सुठे क़िस्म जी जेका रेलवे स्टेशन आहे उहा बहाल थींदी त शहदादकोट जो रौनकूं बहाल थींदियूं। रेलवे के तक़रीबन 22-23 साल थिया आहिनि। रेलवे जेको आहे ट्रैक मुकमल तौर ते बंदि थी वई आहे। शहदादकोट खां वठी कराची खां वठी जेको आहे त इहे सभु जेके इलाइक़ा लाड़काणो हुयो, शहदादकोट, जेकमाबाद, बलोचिस्तान ट्रेन वेंदी। शहदादकोट जा माण्हू हितां वेंदा जेकॾहिं पंहिंजो सामान ख़रीद करण जे लाइ, कारोबार जे लाइ। कराची त पाण सेफ्टी महसूसु कंदा, ट्रेन में वेंदा, सफ़र कंदा। अॼुकल्ह पाण को गैर महफ़ूज़ जेको आहे त सम्झनि था, छाजे करे लोकल गाॾियुनि में था वञनि। उन करे कॾहिं कॾहिं धाड़ जेको आहे रस्ते तां हुन खां लखनि रुपया जेको खणी था पंहिंजे कारोबार जे लाइ, सामान जे लाइ, उहो फुर करे था वञनि। ऐं जेको आहे त ट्रेन जी वॾी सहूलियत हुई, हिते तमामु घणो कारोबार थींदो हो। ॿाहिरां जेको आहे माण्हू ईंदा कंदा हुआ, उन सां जेको मज़दूर तबिको जेको हूंदो हुयो, उन मां ट्रेन में जेको सामान वग़ैरह ईंदो हो उहो लाहींदा कंदा हुआ, उन माण्हुनि जो रोज़गार थींदो हुयो। हाणे उतां तां जेको मज़दूरनि जेके शहदादकोट आहे उहो तमामु घणो जेको आहे त बेरोज़गार थी विया आहिनि। असीं जेको आहे त सिंध गवर्नमेंट खां, वफ़ाक़ी गवर्नमेंट खां ऐं पाकिस्तान जे आला इदारनि खां इहो मुतालबो था कयूं त ख़ुदा हिन पाकिस्तान जेकी ट्रेन आहे शहदादकोट ट्रेन खे मुकमल तौर ते बहाल कयो वञे।
वञे ग़रीब माण्हू जेको आहे त हितां वरी सफ़र कराची ताईं या पंहिंजो शहर लाड़काणे ताईं जो नथा करे सघनि, जेको 1000 रुपया ॾियारी कमाए उहो जेको आहे त न किराया नथो भरे सघे, उन में इहा ताक़त कोन्हे का। उनजे करे जेकॾहिं ट्रेन खे हलायो वेंदो त मिसकिन माण्हुनि में जेकी आहे बेचैनी आहे, जेकी फाका कश ज़िंदगी गुज़ारनि पिया, मां सम्झां थो त उनखे तक़रीबन जेको आहे त उनखे सहूलियत मैसर थींदी। असीं वरी बि पाकिस्तान जे आला इदारनि खां इहो मुतालबो था कयूं त खुदारा हिन ट्रेन खे बहाल कयो वञे, जेके ग़रीब माण्हुनि में जेकी बेचैनी आहे उहा फौरी तौर ते ख़तमु कई वञे। रेलवे जेके हुई लाड़काणे खां जेकमबाद ताईं जेका इहा सर्विस हुई, ऐं अहिड़ियूं खोड़ ॿियूं स्टेशनियूं जेके सिंध जे कंहिं शहर मां वरी ॿिए सिंध जे शहर में स्टेशनियूं हुयूं, सभु नंढियूं स्टेशनियूं बंदि करे छॾियूं। सिंध तमामु वॾो पाकिस्तान खे रेवेन्यू थी ॾिए त सिंध जो हिननि खे वधीक ख़्यालु रखणु खपे। जेके बि असांजूं नंढियूं स्टेशनियूं आहिनि सभई बहाल कनि। उन में असांजे जेका जेकमबाद लाड़काणो सर्विस आहे, जंहिंमें शदाद कोट, कंबर, गढ़ी खैरो, इलाही सारा उस्तो महमद वॾा वॾा शहर अची था वञनि, ऐं उन विच में इलाही सारियूं ॿियूं नंढियूं नंढियूं स्टेशनियूं ॻोठ हुया जंहिंमें माण्हुनि खे सहूलियत थी। ऐं हर स्टेशन ते समय माण्हुनि जी रोज़ी हुई। अॻे टांगा हूंदा हुआ, हींअर रक्षा आहिनि। जेकॾहिं स्टेशनियूं बहाल थींदियूं त रक्षनि वारनि जी रोज़ी वधंदी, उते जेके कूली वग़ैरह ॿियो स्टाफ कमु करे थो उन्हनि जी रोज़ी वधंदी। ऐं हिकु वॾे में वॾो इहो त आम पब्लिक खे सहूलियत थींदी। आम सवारी इहा ई जेका सस्ती हुई, जेका असांखे कराची में अॼु बि जेकॾहिं रेलवे सर्विस हुजे लाड़काणो या त तमामु असांखे सस्ती पए, पर हाणे बि जेके लाड़काणे खां असां कोच में था वञूं कराची त ॿियो किरायो आहे इहे ट्रेन में उनखां काफ़ी घटि थो पए। जेकर अहिड़े नमूने सां हीअ सर्विस बि हली त शहरनि जो ऐं तमामु ॻोठाणनि जो फ़ाइदो थींदो। उन में चांवर, कटी, कणिक वग़ैरह जेको सॼो बोह बि बसुनि में इन में वेंदो, ट्रेनुनि में वेंदो कराची जे लाइ, त उन में इलाही सारा जेके आबादगारनि खे फ़ाइदो थींदो, अघु सुठा मिलंदा हूंदा। ऐं ट्रकुनि जा किराया महांगा आहिनि, उन में उनखे वधीक वापारनि जा नफ़ा मरनि था। सो उन करे असां इहो चवंदासीं त जेके इहे रेलवे स्टेशनियूं हुयूं उन में पब्लिक जो फ़ाइदो, आम माण्हुनि जो, ग़रीब माण्हुनि जो, मज़दूरनि जो, हारियुनि जो। ऐं हर स्टेशन ते इलाही मज़दूर ॿिया कमु कंदा हुया। सो असां इहो ई चवंदासीं त सहूलियतूं अवाम खे पब्लिक खे ॾिनियूं वञनि। पब्लिक परेशान आहे, किराया महांगा आहिनि, ऐं पब्लिक जी सहूलियत जे लाइ रेलवे लाइन ज़रूरी आहे। जेके सभई जेके नंढियूं स्टेशनियूं उहे बहाल कयूं वञनि, उन सां गॾु जेकमबाद लाड़काणो खे बि बहाल कयो वञे। शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। शहरनि जो चवणो हो त जेको आहे त वफ़ाक़ हुकूमत खे घुरिजे त शदाद कोट खां लाड़काणे खां शदाद कोट, कंबर मुख़्तलिफ़ शहरनि खां वींदड़ रेलवे खे स्टार्ट कयो वञे, जीअं हिन महांगाई जे दौर में ग़रीब जेको आहे आवाम जेको आहे सस्तो सफ़र करे सघे, ऐं जेके कार्गो सर्विस बंदि आहे उनखे बि जीअं बहाल कयो वञे त मज़दूर तबिको जेको आहे त पंहिंजो गुज़र सफ़र करे सघे। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शदाद कोट।